जी मुंहिंजो शाहज़ोर गाड़ी मध्य जी बाईपास का वयल है जो फुरजी वो जो भरियल हो फ्रूट सब्जी में कोटिया को जेका हितों फुरे विया लाड़काने वही रहा हुआसीं मध्य जी बाईपास को फुरजी आ मुझे छोकरन के बाग में बधी बिहारियों गाड़ी काए चोर हलिया विया जेके 6 ॼणा हुआ इन के जो इन वक्त 17 डी थी चुका अज 21 तारीख़ ते वयल 17 डी थी चुका इन वक्त कहीं का वरंदी ना है। मुझो रिक्वेस्ट अपील आ इंतज़ामिया के पुलिस आला अदलिया सभी के मेहरबानी करे मुझी गाड़ी मुके रिकवर करे दिनों वने। यो रात जो 1 बजे जो टाइम हो जी। असां थाने ते आयासीं तो उन्होंने यही गाल कही असां को NC कटियूं वो पेरा खयूं पान हलिया विया पेरन जे कॾ असां उन सां कुछ गॾ भी हुआसीं पोइ वरी असां ॻोठ पंहिंजा हलिया वियासीं आया हूँ असां उन्हनि को इहो जवाबु वठणु बाबा अॼु 17 ॾींहं थी चुका आहिनि गाड़ी जो छा थियो। इन वक़्तु असां सां गॾु तालका खानपुर जो अमीर JUI जो अमीर आहे असां सां गॾु ऐं उनखां अलावा उनजा ॿिया असांजा साथी आहिनि JUI जा ऐं बिरोई बिरादरी जा बि 2-3 माण्हू आहिनि उहो सभु असां वटि 4-5 माण्हू थी करे आया आहियूं ऐं असां पोइ बि इंतिज़ामिया खे पुरअमन चई रहिया आहियूं असां कोई शरपसंद न आहियूं असां ग़रीब माण्हू आहियूं मिसकिन सो महिरबानी करे असां सां ताउन करे कोऑपरेट करे मुंहिंजी गाड़ी रिकवर करे ॾिनो वञे उन्हनि जी महिरबानी थींदी।